जेकॾहिं असांजे उस्ताद हार्ड वर्कर्स न हुजनि हा त पोइ जेके पास टाइम में ऐं सभिनि जे साम्हूं पब्लिकली वेठा आहिनि स्टूडेंट्स बि असां बि हुननि कॉलेज बंदि कयो असां चवंदा ओपन करायो ऐं असां कंटिन्यूसली 8-9 ॾींहं धरणो हले थो पियो त कॉलेज ओपन कयो असीं हिते तदरीसी अमल हलायूं पिया। इहो एग्ज़ाम्पल सभिनि जे साम्हूं चिटो हिकु वाज़े मैसेज आहे, जेकॾहिं असां हिते पढ़ायूं था त असां हुते छो न पढ़ाईंदासीं। हिनी छा कयो त हरू भरू सिक्योरिटी इशूज़ ॼाणाए करे कॉलेज खे ऑफ करे छॾियो आहे। अहिड़ी सिक्योरिटी इशूज़ जा कोई बि मसइला न आहिनि। बेसिकली जेकॾहिं सिक्योरिटी जा मसइला हूंदा आहिनि त उहा SP साहब खे ख़बर हूंदी आहे। अहिड़े क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। असां ॿाहिरि बि इन जे करे पढ़ूं था, टीचर असांखे पढ़ाइनि था, पर टीचर असांखे ॿाहिरि पढ़ाइनि था त पोइ अंदरि छो न पढ़ाईंदा। इन जे करे असांजो मुतालबो इहो ई आहे त असांखे कॉलेज खोलियो वञे, असांजी कोई बि मतिलबु दांव फिरार नथो ॿुधे। ॾिसो त तव्हांखे साम्हूं आहे तव्हांजे बुक्स वग़ैरह किताबां वग़ैरह असां हेठि ज़मीन ते रखी पढ़ूं था। मैनेजमेंट वारा अगरि ताला खोलनि असां अंदरि वेही पढ़ूं त असांजे लाइ बहितरु आहे। अञा जेकॾहिं उन्हनि जी दिलि में रहम पैदा थी वञे, असांजी कॉलेज खोलनि, असांजा इशूज़ हल करनि त पोइ त तमामु बहितरु थींदो। असां पढ़णु चाहियूं था, असां को ख़्वाबु खणी आयासीं हिते, एडमिशन होल्डर्स रहिया आहिनि ऐं इंडस्ट्रीज़ में लॻल आहिनि छोकिरा, त उहे छाजे बेसिस ते लॻल आहिनि। जेकॾहिं उस्ताद महिनती न हुजनि हा त पोइ पोजीशन होल्डर्स न थियनि हा बोर्ड में। उस्ताद सच आहिनि, जेकॾहिं उस्ताद न पढ़ाइनि हा त हिन वक़्तु जेके असां हिन कैंप ते पढ़ी रहिया आहियूं उहे सभु उस्तादनि जी बदौलत उहे अचनि था, टाइम ॾियनि था असांखे, बग़ैर कंहिं पघार जे तनख़्वाह जे लालच जे असांखे पढ़ाइनि था। असांजा उस्ताद हार्ड वर्कर्स आहिनि ऐं शुरू खां हार्ड वर्कर्स रहिया आहिनि। ऐं बहरहाल सिक्योरिटी इशूज़ कोई कोन्हनि। जल्द अज़ जल्द असांजो कॉलेज खोलियो, असां जेको उस्ताद हिते पढ़ाए सघंदा त प्रॉपर तरीक़े सां असां प्रैक्टिकल करे सघूं। जीअं छो त हीअ जेका फील्ड आहे प्रैक्टिकल का सवाइ नाकारा फील्ड आहे। जेकॾहिं उन्हनि जी दिलि में रहम पैदा थी वञे, असांजी कॉलेज खोलनि, असांजा इशूज़ हल करनि त पोइ त तमामु बहितरु थींदो। असां पढ़णु चाहियूं था, असां को ख़्वाबु खणी आयासीं हिते, असांजा वालिदैन मिडिल क्लास तबिके जा असां जेको आहे मेंबर्स आहियूं। बराए महिरबानी असांजी कॉलेज खोलियो, असांजे फ्यूचर खे सेव कयो। साईं ॾिसो त कुझु ॾींहंनि खां असां हिते ॿाहिरि गेट ते वेठा आहियूं। असांजी जेका मैनेजमेंट आहे उन असांजा क्लासिस बंदि करे छॾिया आहिनि। इहो मतिलबु ॼाणाए करे त सिक्योरिटी ख़दशात, असां 2 हफ़्तनि खां हिते वेठा आहियूं, कोई असांखे अहिड़ो सिक्योरिटी ख़दशात न आहे, कोई मतिलबु अहिड़ी का ॻाल्हि न आहे थी। असां हिते सिक्योरिटी जे लाइ कोई सिक्योरिटी जी ॻाल्हि न आहे थी। ऐं ॿियो त असां हिते ॿाहिरि वेही पढ़ूं था, असांखे टीचर्स ॿाहिरि वेही पढ़ाइनि पिया, इहा टीचर्स जी महिनत आहे। ऐं जेकॾहिं टीचर्स अंदरि न पढ़ाइनि हा पोइ मतिलबु असां हिते ॿाहिरि वेही टीचर्स पढ़ाइनि पिया न, अंदरि इन खां बहितरु पढ़ाईंदा। छो त अंदरि असांजो जेको हिते त सिर्फ़ु थ्योरी हले पई, अंदरि लेकिन प्रैक्टिकल्स वग़ैरह इहो टीचर सभु कुझु उन ते परफॉर्म चङे नमूने कराए पढ़ाए सघनि था। चवंदा आहिनि त कूड़ खे पाड़ू न हूंदियूं आहिनि, त हीउ उहो ई सिलसिलो आहे त हू बिला वजह यानी कि न जेको लेम एक्सक्यूज़ हाणे ग़लति बयानी करनि था पिया ऐं गुमराह करनि था पब्लिक खे, त ही यानी कि न कमु नथा करनि। ऐं सभिनि जे साम्हूं पब्लिकली वेठा आहिनि स्टूडेंट्स बि असां बि हुननि कॉलेज बंदि कयो असां चवंदा ओपन करायो ऐं असां कंटिन्यूसली 8-9 ॾींहं धरणो हले थो पियो त कॉलेज ओपन कयो असीं हिते तदरीसी अमल हलायूं पिया। इहो एग्ज़ाम्पल सभिनि जे साम्हूं चिटो हिकु वाज़े मैसेज आहे, जेकॾहिं असां हिते पढ़ायूं था त असां हुते छो न पढ़ाईंदा। सर सिक्योरिटी जा कोई ख़दशा न आहिनि। हिननि खे असल में जॾहिं हिननि जी दिलनि ऐं नियतनि में फतूर अची वियो आहे ऐं उन्हनि खे पंहिंजी जेको ज़वाल आहे नज़र थो अचे पियो, जंहिंजी वजह सां उन्हनि ख़ौफ़ ऐं रास में बंदि कयो आहे। ऐं जॾहिं बि ही अहिड़ी सिचुएशन थींदी आहे त ही माण्हू इन जे मथां लोकल प्रेशर ऐं DC डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जे तरफ़ां जेको प्रेशर ईंदो आहे उन खां बाद में ही माण्हू कॉलेज बंदि करे पोइ मिलिटेंट साइड खां न पंहिंजा जेके रेफरेंसिस आहिनि यूज़ करे DC खे टार्चर कंदो, ब्लैकमेल कंदो, एंग्रो वारनि खे ब्लैकमेल कराईंदो। ही उहे ई सोर्सिस यूज़ करण में लॻल आहे, ॿियो कुझु बि न आहे। में जेको आहे DC साहब जीअं नोटिस लिखियो ऐं नाज़िर सालार कुरैशी साहब खे हिते इमीडिएटली हिकिड़ी कमेटी ठाही वञे जेकी प्रॉपर बोर्ड जी कमेटी हुजे। उन बोर्ड खां बचण जे लाइ त हिनी छा कयो त हरू भरू सिक्योरिटी इशूज़ ॼाणाए करे कॉलेज खे ऑफ करे छॾियो आहे। अहिड़ी सिक्योरिटी इशूज़ जा कोई बि मसइला न आहिनि। बेसिकली जेकॾहिं सिक्योरिटी जा मसइला हूंदा आहिनि त उहा SP साहब खे ख़बर हूंदी आहे। अहिड़े क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। साईं अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, छो जो तव्हां ऑब्ज़र्व करे सघो था त जेके टीचर हिते ॿाहिरि पढ़ाए सघनि था उहे अंदरि बि पढ़ाए रहिया आहिनि। असांजा टीचर्स जेके आहिनि तमामु हार्ड वर्कर आहिनि। उन्हनि जे करे इहे शुरू खां वठी असांजो बोर्ड जे अंदरि 9 खां 10 ताईं पोज़ीशनूं हर साल ईंदियूं रहियूं आहिनि।
छा तव्हां इहो चई सघो था जेकॾहिं टीचर्स जी पढ़ाई न हुजे हा ऐं टीचर्स एॾा हार्ड वर्कर न हुजनि हा त पोज़ीशन इहे कीअं अची रहियूं आहिनि? हर साल असां जूं 9 खां 10 टॉप लेवल जूं पोज़ीशनूं बोर्ड जे अंदरि अची रहियूं आहिनि। पोइ इहो आहे त असांजो कॉलेज जल्द खोलियो वञे, इन जे करे कुझु ॾींहं अॻे TTC मैनेजमेंट कॉलेज जे ॿाहिरां नोटिस लॻायो आहे त बंदि आहे, कॉलेज जी सिक्योरिटी ॼाणाए करे बंदि कयो वियो हो। असां ॿाहिरि बि इन जे करे पढ़ूं था, टीचर असांखे पढ़ाइनि था, पर टीचर असांखे ॿाहिरि पढ़ाइनि था त पोइ अंदरि छो न पढ़ाईंदा? इन जे करे असांजो मुतालबो इहो ई आहे त असांखे कॉलेज खोलियो वञे, असांजी कोई बि मतिलबु दांफरा नथो ॿुधे। पढ़णु चाहियूं था, इहो असांजा ख़्वाबु आहे, असां ख़्वाबु खणी करे आयासीं हिते, अॼु असांजा गेट बंदि पिया आहिनि, असां ॿाहिरों पढ़ूं था, इहो हिकु असां लाइ अफ़सोसनाक अमल आहे। हिकु मैनेजमेंट वारनि खे ख़बर आहे, तव्हां ॾिसो था 8 ॾींहं असां हिते ई वेठा आहियूं, मैनेजमेंट वारनि सिक्योरिटी इशूज़ जी वजह खां ताला हणी छॾिया आहिनि कॉलेज गेट ते। ॾिसो था तव्हांखे साम्हूं आहे तव्हांजे बुक्स वग़ैरह किताबां वग़ैरह असां हेठि ज़मीन ते रखी पढ़ूं था। इनखां बहितर आहे असां क्लासनि में वेही करे, या हिकु बेइज़ती आहे मतिलबु असां तालीम खे हेठि ज़मीन ते वेही करे, टीचर्स त असां गार्डियन असांखे पढ़ाइनि था, पर मैनेजमेंट वारा अगरि ताला खोलनि असां अंदरि वेही पढ़ूं त असांजे लाइ बहितर आहे। अञा ॿियो न असांखे हिते कोई सहूलियात मिलनि थियूं, मतिलबु न असांजे लाइ कोई लाइब्रेरी आहे, जेके अंदरि हे टेक्निकल इदारो आहे, अंदरि जेकियूं मशीनरीज़ आहिनि, केमिकल्स वग़ैरह कुझु कान आहिनि, अंदरि मशीनरीज़ वर्किंग में न आहिनि। इहे सभु असांजे लाइ मशीनरीज़ वर्किंग में थी वञे त असांजे लाइ बहितर आहे, असां कुझु सिखी सघंदासीं। ऐं सभिनि जे साम्हूं पब्लिकली वेठा आहिनि स्टूडेंट्स बि, असां बि। हुननि कॉलेज बंदि कयो, असां चऊं था ओपन करायो, ऐं असां कंटिन्यूसली 8-9 ॾींहं धरणो हले थो पियो त कॉलेज ओपन कयो, असीं हिते तदरीसी अमल हलायूं पिया। इहो एग्ज़ाम्पल सभिनि जे साम्हूं चिटो हिकु वाज़े मैसेज आहे, जेकॾहिं असां हिते पढ़ायूं था त असां हुते छो न पढ़ाईंदासीं। हिन छा कयो त हरू भरू सिक्योरिटी इशूज़ ॼाणाए करे कॉलेज खे ऑफ करे छॾियो आहे। अहिड़ी सिक्योरिटी इशूज़ जा कोई बि मसइला न आहिनि। बेसिकली जेकॾहिं सिक्योरिटी जा मसइला हूंदा आहिनि त उहा SP साहब खे ख़बर हूंदी आहे, अहिड़े क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। असां ॿाहिरि बि इन जे करे पढ़ूं था, टीचर असांखे पढ़ाइनि था, पर टीचर असांखे ॿाहिरि पढ़ाइनि था त पोइ अंदरि छो न पढ़ाईंदा? इन जे करे असांजो मुतालबो इहो ई आहे त असांखे कॉलेज खोलियो वञे, असांजी कोई बि मतिलबु दांफरा नथो ॿुधे। ॾिसो था तव्हांखे साम्हूं आहे तव्हांजे बुक्स वग़ैरह किताबां वग़ैरह असां हेठि ज़मीन ते रखी पढ़ूं था। मैनेजमेंट वारा अगरि ताला खोलनि असां अंदरि वेही पढ़ूं त असांजे लाइ बहितर आहे। अञा न जेकॾहिं उन्हनि जी दिलि में रहम पैदा थी वञे, असांजी कॉलेज खोलनि, असांजा इशूज़ हल करनि, त पोइ त तमामु बहितर थींदो। असां पढ़णु चाहियूं था, असां को ख़्वाबु खणी आयासीं हिते।